नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ख़ुदाबाद ऐं फका शाखुनि जी पुछड़ियुनि में पाणी जी खोट ख़त्म करण लाइ MNB ड्रेन मां जोड़ायल पंपिंग स्कीम आबाद करण लाइ बेलाभ बणियल आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मुबीन पंवर। ख़ुदाबाद वज़ीर लसन सैयद मुराद अली शाह जे अॻूणे तक जे फक्का ऐं ख़ुदाबाद शाखुनि जी पुछड़ियुनि में पाणी जी खोट ख़त्म करण लाइ संदसि पारां MNB ड्रेन खे मंज़ूर कयल पंपिंग स्टेशन बेलाभ बणियल। आबादगार सख़्त परेशान इंजीनियर दादू आपाशी इंजीनियर दादू निंड हुजण करे ही स्कीम नाकारा बणियल। जॾहिं त आबादगार खे इहो चयो वियो त हिन ज़हरीले पाणी खे मिठो करे हिन पंपिंग स्कीम खे सोलर सिस्टम ते करे बाद में शाखुनि जी पुछड़ियुनि जी खोट पूरी कई वेंदी, पर उहो ऐलान ई ऐलान रहिजी वियो। जॾहिं त पंपिंग स्टेशन खां निकिरंदड़ शाख हंधा टुटी वई, जंहिंजो सबब ठेकेदारी इरीगेशन ऑफिसर दादू जी मिली भगत करे हिन करोड़े रुपयनि जी लागत वारी स्कीम में नाक़स मटीरियल हुजण करे ही स्कीम सिर्फ़ पैसनि खाइण खां सवाइ कुझु न ॾेई सघी। जंहिं ते आबादगार आवाज़ टीवी सां वीचार वञी ते चयो त फक्का शाख ऐं ख़ुदाबाद शाख खे सपोर्ट उन में जेके आहिनि से गवर्नमेंट ऑफ सिंध जेका असां ते महिरबानी कई, जेका असांखे हीअ स्कीम ॾिनऊं, पर हींअर हीअ स्कीम जेका असां मुकमिल न आहे ऐं हिन ते कुझु अञा बि कमु करिणो आहे। हीअ जेका असांखे ही परमनेंट ऐं पको करे ॾिनो वञे। करोड़ रुपयनि जी हीअ स्कीम ठही आहे जेकी अवाम खे फ़ाइदो कोन थी ॾिए। साईं मुराद अली शाह खां इहो मुतालबो था कयूं त पहिरियां बि हुनजी महिरबानी आहे, हिन स्कीम में हुन बजट ॾिनी आहे ऐं हिन महिल इन इंक्वायरी कई वञे त जेको बि मटीरियल हिन में इस्तेमालु थियो आहे सही आहे या ग़लति आहे, ऐं असांखे सोलर सिस्टम कयो ॾिनो वञे ऐं हिनखे मिठो पाणी कयो वञे। स्कीम इहो मंज़ूर कराए वरी पोइ वरी 2018 में ठही मुकमल तयारु थी, पर अॼु ताईं हली न आहे। न हिन में मिठो पाणी जो सिस्टम अॻु में चयूं त सोलर सिस्टम कंदासीं, पर सोलर बि कोन कयूं। हाणे बिजली आहे कोन जंहिंखे बनियुनि खे मिसाल ॻाल्हि पाणी ॾिजे, मिठो पाणी आहे कोन। इहो ज़हरीलो पाणी आहे जेको सिमनि जो अचे थो, सिम शाख जो, इन में त रहंदो असांजो नुक़सानु आहे। साईं मुराद अली शाह खे अपील कंदसि त जेको ही पाणी हिन में 400 क्यूसेक मंज़ूर कयो वियो आहे, इहो तकिड़ो मतिलबु ॾिनो वञे त जीअं माण्हू बि मतिलबु आबादी करे सघनि। स्कीम जेका हिननि हई इहा ख़ुदाबाद शाख ऐं फका शाख खे ॼणी पुछड़ी वारनि आबादगारनि खे, जेके हज़ारो एकड़ ज़मीन जेका वीरान पियल आहे, गैराबाद पियल आहे, पाणी उते नथो पहुचे हिननि जी लापरवाही सां। हिननि जा जेके मथे माण्हू आहिनि उन्हनि खे पाणी मिले पियो, बाक़ी पुछड़ीअ में पाणी न आहे। उनखे मिलाइण लाइ इहो बि हिकिड़ो फ्रॉड कयो, उन्हनि जे नाले ते ई फ्रॉड कयो, इन जी तहक़ीक़ात करे वञे। तव्हां आबादगारनि जा वीचार ॿुधा। हिननि आबादगार वज़ीर अला सिंध खां मुतालबो कयो त हिन पंपिंग स्कीम खे कामयाबु करण लाइ जल्द MNB ड्रेन में सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत 400 क्यूसेक मिठो पाणी ॾिनो वञे ऐं हिन पंपिंग स्कीम खे बिजली बजाए सोलर ते कयो वञे। कैमरामैन नवीद पंवर सां गॾु मुबीन पंवर।